नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु ॻाल्हि थी पुछां। हा। त तव्हां कल्ह चयो कि भॻवान हिन कलयुग में सृष्टि ते अची करे हा। हिन टाइम ते आत्माउनि में गुण ऐं शक्तियूं थो भरे। हा। जंहिंसां आत्मा उहे धारणा करे ऐं सतयुग में देवकुल जी आत्मा ठहंदियूं। हा। त भॻवान इन ॻाल्हि खां सवाइ ॿियो बि कुझु कंदा आहिनि? उन्हनि जो ॿियो बि कुझु हिन टाइम ते कर्तव्य आहे? हा, ॾिसो, जीअं पाण चयोसीं न भई कलयुगी आत्मा खां देव आत्मा ठहींदी, लेकिन हुन दुनिया में पाण पहिरियों इहो बि पढ़ियोसीं भई उहा देवी देवताउनि जी दुनिया हूंदी, हुतां जो धर्म हूंदो आदि सनातन देवी देवता धर्म। त परमात्मा हाणे हिन जे अलावा शक्तियूं गुण भरण जे अलावा असांखे ज्ञान बि थो ॾे। उहो ज्ञान कंहिंजो थो ॾे, नए धर्म में कीअं रीति रस्म हूंदी, उहो नयो धर्म कीअं हूंदो, हुतां जा नियम मर्यादा छा छा हूंदियूं। भई सभु धर्मनि में पंहिंजा पंहिंजा नियम मर्यादा आहिनि। चईंदा आहिनि न भई असांजे धर्म में हीअं आहे, असांजे धर्म में हीअं आहे, त सभु पंहिंजे धर्म जे हिसाब सां ई हलंदा आहिनि न। त हाणे त हाणे परमात्मा बि आदि सनातन देवी देवता धर्म जी बि स्थापना था करनि। त पाण खे सभिनि धर्मनि जे बारे में पतो आहे। सभु धर्म स्थापक ईंदा आहिनि, पंहिंजो पंहिंजो धर्म स्थापन कंदा आहिनि, पोइ जेकी बि सम्झानी ॾींदा आहिनि त हुननि ते हिकु शास्त्र आदि ठहियलु आहे सभिनि धर्मनि जो। त परमात्मा बि अची करे हिन धर्म जे लाइ पाण खे ज्ञान ॾींदो आहे, भई हुन धर्म में तव्हांखे वञी करे छा छा करिणो अथव। उहो ई ज्ञान खे असां पढ़ाई बि चईंदा आहियूं। त उहो पढ़ाई बि पढ़ाइनि था, आत्माउनि खे हिकु तरीक़े सां शिक्षा था ॾियनि, भई हुन नई दुनिया में वञी करे तव्हांखे छा छा कीअं कीअं करिणो अथव, तव्हांजी मनसा वाचा कर्मणा कीअं हूंदी, हुतां जी पूरी दिनचर्या कीअं हूंदी, सभु सेखारीनि था हाणे। त इहे जेकी बि ॻाल्हियूं परमात्मा पाण खे सेखारींदा आहिनि, हिन जो बि शास्त्र ठहींदो आहे हिकु, जेके पाण गीता चईंदा आहियूं। गीता में लिखियलु आहे न भगवान वाच्य। सभिनि धर्म स्थापकनि जेके पाण खे पतो आहे कॾहिं कॾहिं आया, कॾहिं कॾहिं उन्हनि वाच्य मतिलबु मुख सां उहो ॿुधाई, जेके माण्हू पोइ लिखियो। इहे गीता शास्त्र भगवान कॾहिं वाच्य कई, त इहो उहो ई समय आहे कलयुग जो अंत सतयुग जो आदि, जॾहिं भगवान अची करे सच्ची में गीता ज्ञान मुख सां ॿुधाईंदो आहे। भई पाण चईंदासीं परमात्मा त निराकार आहे, त मुख सां कीअं ॿुधाई। त उहो जीअं पाण पढ़ियोसीं कि आत्मायूं पुनर्जन्म वठी वठी करे कलयुग जे अंत में ईंदियूं आहिनि। भई सतयुग जी आत्मायूं पुनर्जन्म वठी वठी करे कलयुग अंत में बि ईंदियूं आहिनि। त परमात्मा कहिड़े तन में आयो? कृष्ण जी आत्मा जे तन में। छो जी कृष्ण जी आत्मा बि पुनर्जन्म वठी वठी करे हाणे कलयुग में ई आहे। त हुन तन में अची करे परमात्मा इहे गीता ज्ञान हाणे असांखे ॿुधाइनि था। जंहिं गीता ज्ञान सां नए धर्म नए युग जी स्थापना थी थिए। जीअं गीता में बि अक्षर त लिखियलु आहिनि, लेकिन पाण सम्झो न आहे, छो जी पाण खे कृष्ण ॾेखारे में ॾींदो आहे न। भई गीता में कृष्ण गीता ॿुधाई। हा, चईंदा आहिनि न कृष्ण गीता ॿुधाई। लेकिन गीता में बि अहिड़ा अहिड़ा अक्षर अथव, जीअं हिकु लाइन आहे कि मूंखे कोटनि में कोई पहचानंदो आहे। हाणे कृष्ण खे त पूरी दुनिया पहचानदी आहे, भले सभु धर्म वारा न मञनि, लेकिन पहचानदी त आहे। भई हिंदू धर्म वारा जेका असली में भारतवासी आहिनि, उहा कृष्ण खे मञंदा आहिनि, कृष्ण हुननि जो देवता अथनि। त इहे केरु थो चए मूंखे कोटो में कोई पहचाने सघंदो आहे? इहे कृष्ण जी आत्मा जे तन में जेको परमात्मा वेही करे ॻाल्हाए थी न। भई पाण ॿुधो आहे न, भई कंहिंमें बि आत्मा अची करे ॻाल्हाईंदी आहे, त माण्हू हुन जे ॻाल्हाइण सां सम्झी वेंदा आहिनि न भई इहो कोई ॿियो ई थो ॻाल्हाए। त इहो ई जेका जेका शब्द लिखियल आहिनि न गीता में, हिन सां पाण पहचाने सघंदा आहियूं
कि गीता ज्ञान असल में निराकार परमात्मा गाई थई, लेकिन निराकार परमात्मा के पंहिंजो शरीर न आहे, हिन करे वो कृष्ण जी आत्मा जे पुराणे शरीर में आई। पुराणे शरीर में जेको 84 वो जन्म अथसि न, भई पाण पढ़ीसीं न 84 जन्म 5000 साल में वठी करे पोइ अंत शरीर में हुन तन में अची करे इहो ज्ञान ॿुधाई। हाणे हुन जे तन में ई आई, जीअं हुन गीता में भी इहो भी अक्षर आहे कि मां अशरीरी आहियां, जनम मरण रहित आहियां। अशरीरी कृष्ण खे त पंहिंजो शरीर अथसि, त इहो केरु थो चए कि मां अशरीरी आहियां, जनम मरण न वठंदो आहियां? त ज़रूर कोई ॿियो अंदरि आहे जेको ईअं ॻाल्हाए थो। त इहे तव्हांखे ॾाढा सारा, अगरि तव्हां हिन उद्देश्य सां गीता पढ़ंदव, जीअं हाणे तव्हां नई ॻाल्हि ॿुधी न कि गीता ज्ञान कीअं ॿुधायो, निराकार परमात्मा शिव, भल उहो आयो हुन जे तन में ई आहे, कृष्ण जे पुराणे तन में ई आहे। त इन उद्देश्य सां तव्हां पढ़ंदव त गीता में तव्हांखे ॾाढी सारी लाइनूं मिली वेंदियूं जंहिंसां इहो प्रूफ थो थिए कि मतलब गीता ज्ञान निराकार परमात्मा जो ही वाच्य आहे। ॾिसो हाणे गीता खे छा चईंदा आहिनि, परमात्मा कॾहिं अची वेंदो, हींअर हिन टाइम ते? हा, हिन टाइम ते पाण ॿुधायोसीं न भॻवान अची विया आहिनि। भई कलयुग जो तव्हां हाल त ॾिसो ई, तव्हां दिन प्रतिदिन प्रकृति जो भी हाल ॾिसो था। वल भारत में एॾो नथो, लेकिन विदेश में त आए दिन काथे न काथे बाढ़ अचे ई थी। अहिड़े समय में भगवान अची करे हाणे जेको समय थो हले, ऐं इन गीता ज्ञान सां भगवान नए धर्म नए युग जी स्थापना था करनि। त शक्तियुनि सां गॾु हुन धर्म में कहिड़ी रीति रस्म थींदी, हीअ बि भगवान असांखे सेखारीनि था। त ॾिसो गीता में लिखल आहे न, श्रीमद भगवत गीता, तो लिखल आहे, भगवान वाच्य भी लिखता आहियूं गीता में, है ना। त हाणे कृष्ण त भगवान आहे न, त ज़रूर भगवान निराकार ही अची करे पाण खे गीता ज्ञान ॿुधाईंदो। ठीकु आहे, मतलब उहा ई कृष्ण जी आत्मा ही 84 जो चक्कर हणी करे हींअर हिन टाइम ते अची करे, हा, ऐं निराकार परमात्मा उन तन द्वारा ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। हा, उन तन द्वारा ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। त माण्हुनि खे त शरीर ई नज़र आयो न। ये शास्त्र लिखिया विया आहिनि, ये द्वापर में शास्त्र लिखिया। भई सत्युग त्रेता में त भक्ति थींदी न। भक्ति जॾहिं शास्त्र कॾहिं पढ़ंदा आहिनि माण्हू, जॾहिं भुलिजी वेंदा आहिनि। भई जॾहिं भगवान खे भुलिजी वेंदा आहिनि, पंहिंजी मर्यादाउनि खे भुलिजी वेंदा आहिनि, त सोचदा आहिनि न भई असां लिखूं त असांजा ॿार बालक पढ़ंदा त हिन अनुसार हलंदा। हाणे सत्युग में त दुख हुयो ई न, सभी मर्यादा पुरुषोत्तम हुया, सुख शांति सां रहंदा, हिक ॿिए सां लड़दा झगड़दा न हुया। त द्वापर खां जॾहिं इहे बुरायूं शुरू थियूं, त तॾहिं खां इहे शास्त्र आदि लिखण शुरू थिया, ताकी असांजा जेका ॿार अचनि, ॿी जनरेशन, उहे इनखे पढ़ी करे सिखे कुझु। हाणे बि पाण ॿारनि खे न चईंदा आहिनि इहा पूजा करो, पाठ करो, कुझु सिखो करो, अॻियां छा कंदव, इहे बि सेखारींदा आहियूं, पढ़ाई बि सेखारींदा आहियूं, परंतु पाठ पूजा बि भॻवान जो नाम बि सेखारींदा आहियूं। छो दिन प्रतिदिन वायुमंडल ईअं थो थिए, त सोचता आहिनि न माण्हू की भॻवान सां जुड़ियल हूंदा त थोरो मर्यादा पूर्वक रहंदा। ठीकु आहे, कृष्ण जो नालो पोइ गीता में कंहिं ॿुधो आहे? ॾिसो माण्हुनि खे कृष्ण जो नाम त पाणे जंहिं शास्त्र लिखिया हूंदा उन्हनि विधो आहे। छो जी आत्मा नज़र नथी अचे न, त आत्मा नज़र नथी अचे त माण्हुनि खे जेको शरीर नज़र आयो, हालांकि शरीर भी कृष्ण जहिड़ो न आहे, पुराणो तन आहे, लेकिन जेको पाण ज्ञान ॿुधंदा आहियूं, थोड़ा थोड़ा फीचर्स आदि त माण्हुनि खे जॾहिं गीता ज्ञान पर कृष्ण जी आत्मा भी जॾहिं परमात्मा हुनजे तन में अची करे ॻाल्हाए पोइ त कृष्ण जी आत्मा भी ॿुधई, त जॾहिं ॿुधी करे हुन पंहिंजो ओड़ो स्वरूप धारण कई न,
जी तॾहिं जे माण्हुनि ॾिठो भई इहो एॾो सुठो ज्ञानी अहिड़ो कृष्ण जहिड़ो ठही वियो आहे, अहिड़ो ज्ञान ॿुधी ॿुधी करे, त माण्हुनि खे छा पियो नज़र अचे कि इहो कृष्ण ई थो ॻाल्हाए। लेकिन हुनजी आत्मा परमात्मा जो एॾो ज्ञान ॿुधी करे ओड़ो स्वरूप धारण कई, माण्हुनि खे इहो न पतो। सम्झो तव्हां काॾे तयार थी करे वञो, लेकिन तयार थियण खां पहिरियों त जंहिं वटि तव्हां विया हूंदव तयार थियण, त उहो ई तव्हांखे तयार पोइ करे न। जी लेकिन तव्हां तयार थी करे आया आहियो त माण्हू छा चवंदा, इहे केॾो सुठो तयार थी करे आई आहे, त माण्हुनि खे त तव्हांजी सुंदरता नज़र ईंदी न, तव्हां में ईअं गुण ॾिसंदा कि हिनखे ॾाढो सुठो मेकअप आदि ईंदो अथसि हीअं हूअं। लेकिन तव्हांखे तयार कीअं कयो? न ब्यूटी पार्लर या जंहिंखां बि जंहिं बि तव्हांखे तयार कयो हूंदो। कृष्ण जी आत्मा जे शरीर में परमात्मा हुनखे ज्ञान ॾे पियो, हुनखे बि ॾे पियो ऐं ॿियनि जेका ॿुधनि पिया उहे उन्हनि खे बि ॾे पियो। लेकिन उहो आत्मा ॿुधी ॿुधी करे पंहिंजो हुन उहो स्वरूप धारण करे छॾियईं, त माण्हुनि खे अंदरि वारो त नज़र न पियो अचे न, ॿाहिरां वारो स्वरूप ई पियो नज़र अचे। त हिन करे माण्हुनि कृष्ण जो नाम लिखी छॾियो। अच्छा ठीकु आहे? ठीक है दीदी, थैंक यू।